मौसमी तब्दीलियुनि सबबि जिते ज़राअत ते नाकारी असर ॾिसण में आया आहिनि उते बरसातनि जे दौरानीअ में पिणु इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं जे नतीजे में किथे वधीक बरसातनि ऐं किथे दरियाहनि ऐं नदी नालनि में चार सबबि ॿोॾूं अचणु मामूल बणिजी चुको आहे। साल 2020 में ॾखण ओभर ऐं साल 2022 में समूरी सिंध जे इलाक़नि में ॿोॾ वारी सूरत-हाल रही ऐं ॿोॾ जी आफ़तनि सबबि सवें शहर ऐं हज़ारे ॻोठ मुतासिर थिया। मौसमनि जी तब्दीली सबबि गर्मी जो पट ऐं दौरानियूं ॿई वधी विया आहिनि ऐं सियारे जो मुदो बि घटिजी वियो आहे, जंहिं जा मनफ़ी असर हिन साल कणिक जी फसल में अहिड़ी सूरत में नज़र आया आहिनि त कणिक में गर्मी जो पड वधीक हुअण सबबि निसरण जो अमल वक़्त खां अॻु शुरू थी चुको आहे, जंहिं बाबति आबादगारनि जो चवणु आहे त मौसमनि जी तब्दीली जेका आहे, जीअं हींअर असां वटि मौसम जी तब्दीली जेका आई ऐं उन जे करे तमामु घणियूं असां वटि बरसातूं थियूं ऐं बरसाति वधीक थियण जे करे असांजी वाटर लेवल एतिरो मथे अची वई आहे, ॿनी खे पाणी ॾियूं था त तक़रीबन महीनो ॾेढ ताईं बि वट नथी अचे, या ईअं बि थियो त जेको फसल कुझु ॼमी आयो हो वरी पाणी ॾियण सां उहो सड़ी ख़तमु थी वियो ऐं उन सां गॾोगॾु असां वटि सियारो जेको आहे हींअर सर्द मौसम उहा रही कोन्हे ऐं सर्द मौसम न हुजण जे करे असांजी कणकुनि ते जी उपत ते जेको आहे तमामु घणो असरु थींदो ऐं उहो ओतिरो एवरेज न ॾेई सघंदियूं। उन सां गॾोगॾु गर्मी जो पद बि असां वटि तमामु घणो थिए थो ऐं गर्मी जो पद वधण जे करे असां वटि गुज़िरियल साल मिर्चुनि जो फ़सुलु जेको हो उहो तमामु घटि थियो ऐं उन खे मूड़ वग़ैरह अची वियो ऐं उहो न हुजण जे बराबरि थियो। इन जे करे असांखे सभिनी खे इन जे लाइ सोचणु घुरिजे मौसमनि जी तब्दीली जे हवाले सां ऐं बरसाति जेका थिए थी तमामु घणो नुक़सानु थिए थो ऐं उन जे नेकाल जे लाइ असांखे सोचणु घुरिजे। ताज़ो जुड़ियल मिसाली ॻोठ टिंडो कुलाची में ॻोठ सुधार सेमिनार में मौसमी तब्दीलियुनि जा असर, ॿोॾनि ऐं कुदरती आफ़तनि खां बचाव जा साइंसी तरीक़ा जे मौज़ू ते मुक़ररीन इज़हार ख़्याल कयो, जंहिं में मुक़ररीन साल 2011, साल 2020 ऐं साल 2022 जे ॿोॾनि जे नुक़साननि ऐं सरकार पारां अॻुवाट मनसूबाबंदी न करण बाबति तफ़सीली रोशनी विधी। ॻोठ सुधार सेमिनार में आहियूं जंहिंजो मौज़ू आहे मौसमी तब्दीलियूं ऐं उन में ॿोॾनि ऐं ॿियनि आफ़तनि खां कीअं बचिजे। असां अखियुनि सां हिते जेको अञा उन ॿोॾ में अञा बि पाणी जुॾे जे इर्द गिर्द मूंखे ॾिसण में अचे थो। जेसीं ताईं हिते असांजी ज़राअत खे ॿोॾनि खां बचण वारा फ़सुल, असांजे माण्हुनि खे तालीम ऐं साइंसी तरीक़ा ऐं पाणी जी जेका हाइड्रोलॉजी आहे ऐं उहा साइंस आहे उन खे असांखे सम्झणो पवंदो। उन जे लाइ नवां कोर्स, नया ट्रेनिंग जा सेंटर उहे असांखे ठाहिणा पवंदा। हुकूमत जेसीं ताईं इन्हनि ॻाल्हियुनि खे न सम्झंदी ऐं कम्यूनिटी सां पंहिंजो गॾिजी कमु न कंदी तेसीं ताईं असां ईंदड़ मुसीबतनि खां निकिरी कोन सघंदासीं। जेके नेचुरल रंग हुआ ऐं जेके पेचरा रस्ता हुआ उहे त हिकु नाजाइज़ कब्ज़नि जे करे रोकिया विया हलिया आहिनि ऐं ग़लति प्लानिंग जे करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ लिंक रोड या पाणी जा जेके गुज़र हुआ बंदि कया विया आहिनि। उन पाणिनि जो गुज़र बंदि थियण जे करे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ नेकाब हथरादूं जेके नेकाल ठाहिया विया उन्हनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते माण्हुनि खे नुक़सानु ऐं उन पाणी जा रस्ता ॻोठनि ॾे छिकाए पिया। पोइ उन छा कयो जो मुख़्तलिफ़ वॾी तबाही कई ऐं माण्हुनि खे वॾा नुक़सान थिया, माण्हू इलाही जेके आहिनि से डैमेज थिया ऐं माण्हुनि जी ॾाढी जेका असां माली नुक़सान जानी नुक़सान थिया। मौसमियाती तब्दीलियाँ हुई हैं रिसेंटली भी और हमेशा से होती चली आ रही हैं और आज इसी सिलसिले में हमारी ये कॉन्फ्रेंस भी मुनक़िद की गई है मौसमियाती तब्दीली पे और इसका असर गाँव पे, हमारी मईशत पे, हमारी जो यहाँ पे खेती बाड़ी है इस पे और गरीब लोगों पे और यहाँ देहातियों पे क्या असर है। तो श्योरली सबसे ज़्यादा मुतासर हमारे देहाती हुए हैं मौसमियाती तब्दीलियों से। पूरी दुनिया मुतासर है। फर्स्ट ऑफ ऑल कि जो वेज़ हैं वाटर के, वाटर वेज़ जो हैं जहाँ जाके ब्लॉक होते हैं वहाँ से ये सब मतलब ख़राबी शुरू होती है और उनको कंट्रोल करने की ज़रूरत है और हमें चाहिए कि हम मिलकर बैठें और इस मसले का फौरी हल तलाश करें और जहाँ जहाँ ये ख़राबियाँ पाई जाती हैं उन पे फौरी तौर पे अमल दरामद करके इस मसले को अभी से हल ना किया जाएगा तो खुदा ना करे कहीं हम भी उन कौमों में शुमार ना किए जाएं जो कि सफ़े हस्ती से मिट गए। गॾियुनि बरसातनि जी अॻकथियुनि सबबि इहो ज़रूरी थी वियो आहे त सरकार हर क़िस्म जी हालतुनि में आफ़तनि खे मुंहुं ॾियण लाइ बरसाती पाणी जे निकाली जे निज़ाम खे बहितर बणाए ऐं हर क़िस्म जी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ इदारनि जे किरदार खे वधीक काराइतो बणाए ऐं मौसमी तब्दीलियुनि सबबि ज़राअत जे नाकारी असरात जे नतीजे में खुराक जी किल्लत जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ मुनासिब मनसूबाबंदी करे। कैमरामैन अली जान ख़ासकेली सां ख़ालिद सदफ़, KTN न्यूज़।